पार्क ते जेको झंडो लॻल आहे उहो 7 करोड़ जे नाले सां वॾो हींअर फेमस थी चुको आहे पाकिस्तान हैदराबाद में बल्कि चाहियां थो त इहे माण्हुनि खे हज़म कोन थो थिए। पर ही शोरा ॿाहिरि जेके आहिनि आउं सदाईं चवंदो आहियां अलाह साईं हिननि खे बुरी नज़र खां रसूं बचाइजांइ। प्रभात न्यूज़ जो सेठ तव्हां हुआ ख़ान मोहम्मद मल्ला। नाज़रीन तव्हांखे ख़बर हूंदी त हैदराबाद ऐं पूरी सोशल मीडिया ते अॼुकल्ह डी पार्क ते जेको झंडो लॻल आहे उहो 7 करोड़ जे नाले सां वॾो हींअर फेमस थी चुको आहे पाकिस्तान हैदराबाद में बल्कि पूरे सिंध में हींअर सोशल मीडिया ते सिर्फ़ु हैदराबाद डी पार्क वारो जेको झंडो आहे उहो 7 करोड़ जे हवाले सां ॾाढो मशहूरु थी चुको आहे। उन ते इहो बि चयो पियो 7 करोड़ जो झंडो लॻा मेयर हैदराबाद वॾो कारनामो करे छॾियो आहे। मेयर हैदराबाद ते हिकिड़ी सोशल मीडिया ते इन नाले सां तनक़ीद कई पई वञे, इन झंडे जे नाले सां वॾी तनक़ीद कई पई वञे ऐं उन हिसाब सां उन मुनासिब सां असां UC 152 जे चेयरमैन हाजी अली हसन जतोई सां गॾु हींअर मौजूदु आहियूं। इन ते वधीक असां हाजी अली हसन जतोई सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। हुन खां पोइ त हैदराबाद में जेको डी पार्क में झंडो लॻल आहे उहो 7 करोड़ जे हवाले सां ऐं मेयर हैदराबाद जे करप्शन जे हवाले सां ॾाढो मशहूरु थी चुको आहे हैदराबाद न बल्कि पूरे पाकिस्तान में सोशल मीडिया ते सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहो झंडो ई झंडो छायल आहे 7 करोड़ जो झंडो 7 करोड़ जो झंडो। ऐं उन खां पोइ असांखे इहा बि ख़बर पए पई हिसाब सां ॿुधाइणु चाहियां थो त इहे माण्हुनि खे हज़म कोन थो थिए जेके मुखालिफ़ धुरियूं आहिनि। छा त शोरा ॿाहिरि तारीख़ में असांखे 40 साल थिया आहिनि हिते ॾिसंदे सभु हुकूमतूं असां ॾिठियूं। असां बुर्गी साहब खे 8 साल उनखे मिनिस्टर ॾिठो, असां मखदूम साहब खे हिते पंहिंजो नाज़िम ॾिठो, उन खां पोइ कई दौर आया ई विया। पर ही शोरा ॿाहिरि जेके आहिनि आउं सदाईं चवंदो आहियां अलाह साईं हिननि खे बुरी नज़र खां रसूं बचाइजांइ। छो त माण्हुनि जी नाज़ुर जेके नज़र आहिनि न उहा नज़र में माण्हू खे खाई थी वञे। पर हाणे मुखालिफ़नि खे हज़म ई कोन थो थिए। जाम ख़ान शोरे पंहिंजी क़ाबिलियत ऐं पंहिंजे अकुल ऐं पंहिंजी सोच सां उहो कमु करे ॾेखारियो त नओं टाउन ठही विया आहिनि हैदराबाद डिस्ट्रिक्ट में। झंडे वारी जेका तनक़ीद हले पई इन खे तव्हां कीअं आउं सम्झां थो इहो बि राह कोन आहे जेको उन्हनि खे हज़म कोन थो थिए। उनजी इज़त उनजी शोहरत हाणे ही त माशाअल्लाह जेको हुननि जी कारकर्दगी आहे जेको हुनजो किरदारु आहे उहो त चढ़ी वियो आहे, मथे आहे न साईं, तमामु मथे आहे। हाणे मथे आहे त उन्हनि खां बर्दाश्त कोन थो थिए मुखालिफ़नि खे। पोइ कूड़ा इल्ज़ाम, कूड़ा लेटर, कूड़ो धंधो। ऐं त सम्झो उन्हनि खे बुख कहिड़ी आहे हिन जी झंडे जी इहो 7 करोड़ ही ठारायूं जेको सही कंदा। हाणे इहो सॼो कुझु जेको आहे न सोशल मीडिया ते या बदनाम कंहिंखे करणु, कंहिंजी पगड़ी लाहण, सो इन शइ सां को फ़र्क़ु कोन थो पवे। माण्हू किरदारु ॾिसंदा, माण्हू कमु ॾिसंदा। ऐं आउं चवां थो त जेको चवंदा UC चेयरमैन फिरी विया आहियूं जेको मिलिया आहिनि, मां इन में ॻाल्हि में बि का सदाकत कोन्हे। बाज़मीर शख़्स कॾहिं बि इहो कोन कंदो, बाज़मीर शख़्स ईअं कॾहिं बि कोन कंदो। साईं तव्हां वटि ही माइक आहे माशाअल्लाह, तव्हां वटि ही ऐनक आहे, तव्हां घुमी ॾिसो न हैदराबाद में जिथे बि तव्हां जंहिं बि इलाइक़े में वेंदा उते कमु हलंदड़ आहे। ॻोठनि में वञो उते कमु हलंदड़ आहे। मां सम्झो को मुक़ाबिलो ई कोन्हे न को जहिड़ो आहे। मेयर शेर त को मुक़ाबिलो ई कोन्हे, काशिफ साहब जो न को जहिड़ो आहे। हाणे सोशल मीडिया ते इहो जेको इशू आहिनि इहे माण्हू उथारीनि था। ज़ाहिरी तौर ते असांखे त सम्झ में ई कोन थो अचे न, असांखे सम्झ में इहा ॻाल्हि कोन थिए त इहो इशू किथां थियो आहे, कंहिं उथारियो आहे। पर हर जाइ ते मुखालिफ़ ऐं जेके अहिड़ा माण्हू त आहिनि न जेके उहे पंहिंजा मिर्च मसाला विकिणनि, ॿियो उन्हनि खे दुकान ई कोन्हे को। हाणे इहो ई दुकान आहे जेको विकिणो आहे त भई जेको जहिड़ो आहे काशिफ साहब सां केरु मुक़ाबिलो कंदो, सवाल ई पैदा कोन्हे को। छो जो हिन जो मुक़ाबिलो ई कोन्हे। हिन जेके कमु कया आहिनि, अॼु तव्हां लतीफ़ाबाद वञी वेंदव न त उहे माण्हू उर्दू ॻाल्हाइण वारा हिन जी तारीफ़ था कनि। ड्रेनेज जो मसइलो, हर जेको ड्रेनेज जो मसइलो आहे तव्हांखे ख़बर आहे वासा वटि त कुझु बि कोन्हे। असां वटि PS1 जेको आहे अहिड़ो ठहियो आहे हींअर, जेके ही ताज़ा हाणे कमु थिया आहिनि, मां सम्झां थो त घटि में घटि इहो अरब रुपए जो कमु थियो हूंदो। ऐं आउं सम्झां थो कि 500 मिलीमीटर बरसाति पवे न तॾहिं बि पाणी असां वटि कोन हूंदो। हाणे इहे जेके कारनामा, छो त असां त सॼी दुनिया खे ॾिठो आहे, अॻे हुकूमतूं ॾिठियूं आहिनि न साईं, पर कमु त ॿुधाए थो न। पर हाणे उन्हनि माण्हुनि खे हज़म कोन थो थिए त हाणे उहो जेको हाणे इहे सभु ठाहे इशू। अॼु मूं पढ़ियो पियो त इहो जेको TV ते आयो त पुलूं जेके ॿ उन जे रंग जे एवज़ जेको आहे 1 करोड़ ऐं जेको 60 लख रुपया ख़र्चु थियो आहे। हाणे इहे अलाए कहिड़ा दोस्तनि जेके हथ जा लेटर ठाहींदा, कागज़ ठाहींदा ऐं शोरा साहिब जे ख़िलाफ़ु। पोइ हाणे शोरा साहिब जी अलाह सां इज़त कई आहे ऐं हुननि इज़त वरिती बि आहे ऐं हू इज़त वठी बि ॼाणनि, माण्हू खे इज़त ॾेई बि ॼाणनि। तव्हां हाउस ते केॾी महिल वञो
तव्हां वञी वेहो, तव्हांखे चांहि बि मिलंदी, तव्हांखे पाणी मिलंदो। जेकॾहिं मानी जो टाइम हूंदो त तव्हांखे चवंदा बाबा मानी खाओ। मां त किथे असां दोस्तनि वटि वेंदा आहियूं, असां त किथे ॿियो कमु कोन थो हल। पर हाणे उहा इज़त माण्हुनि खे हज़म ई कोन थिए। माण्हुनि जा मेड़ आहिनि, तव्हां वञो जेॾी महिल वञो माण्हू तव्हांखे मेड़ मिले। ऐं कमु थियनि था तरह त माण्हू वञनि था न। मां सम्झां थो त जेके नुक्ताचीनी हले पई त चेयरमैन विया, फलाण थियो आहे, ढीर थियो आहे, इहो सभु उन ॻाल्हि में का बि सदाकत कोन्हे। को बि ज़मीर वारो माण्हू जेको शोरनि सां गॾु आहे, को पंहिंजे ज़मीर जी भलामत करे कोन बि थो कंहिं पासे, सवाल ई पैदा कोन्हे को। बाक़ी हाणे बेज़मीन त मयार ई कान्हे। पोइ उॾामंदड़ पखी ज़रूरु 5-7 हूंदा न साईं। छो जो इहो त मौक़े जी तलाश में हूंदा न माण्हू। मुखालिफ़ जेको आहे मौक़े जी तलाश में हूंदा त मूंखे को मौक़ो मिले त का उन ते जेका क्रिटिसाइज़ करियां। इहे सभु कूड़ आहे साईं, सभु कूड़ आहे, सभु कूड़ आहे। सोशल मीडिया ते मिड़ई पंहिंजी कंहिंजी जेका इंसल्ट करणु, पर जंहिंजो किरदारु, जंहिंजी इज़त जेके अलाह साईं ॾिए थो उनखे केरु छा कंदो? उनखे केरु कुझु असां दोस्तनि खे चवंदा हुआसीं हथ ॿधी त बाबा ईअं न कयो, ॾाह थियो। जेकॾहिं को मसइलो आहे त इदारा पिया आहिनि, कानून पियो आहे, उहो ॾेई वञो। ही सोशल मीडिया ते ही कहिड़ी जंग आहे, जहिड़ो आहे, का इज़त आहे? जेको माण्हू ॿिए जी पंहिंजो इंसल्ट कंदो उनजी पंहिंजी इज़त कान हूंदी न। को बि इज़त वारो, आउं सम्झां थो को बि इज़त वारो माण्हू अहिड़ो किरदारु अदा न कंदो शोरनि जे ख़िलाफ़। पर हाणे जेके दोस्त कनि था, अलाह हुनखे हिदायत ॾींदो त उहे पंहिंजी राह ते भई आहे। इन ॻाल्हि में का बि सदाकत कोन्हे, को बि इशू कोन्हे। इहो हरू भरू जो हिकिड़ो इशू ठाहे ऐं हुनजे ख़िलाफ़ जेको ॻाल्हाइनि था, अलाह हुननि खे हिदायत ॾींदो। ऐं मां थो चवंदा त शोरा भार जेके आहिनि न, पंहिंजो हिकिड़ी तारीख़ ठाहे रक़म करे छॾी आहे। कंहिंखे ॾाहीं इहे कोन कंदो जेके हुननि कमु कया आहिनि। कंहिंमें एतिरो अकुल ई कोन्हे को जेको हुननि कमु कया आहिनि ऐं हुनजो जेको किरदारु आहे माण्हुनि खे जीअं इज़त ॾियनि था। जीए भुटो, जीए आम, जीए जाम खान छोरो।